नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ सकरन का खबर ॾिना दरगाह पीर ज़ाकरी जो 123 रूहानी इज्तिमा उर्स मुबारक जारी। रूहानी इज्तिमा में दरगाह पीर ज़ाकरी जे गादी नशीन मोहम्मद मुनीर शाह पारां अक़ीदतमंदनि मुरीदनि खे ख़िताब कंदे दर्स ॾिनो ऐं चयो त दीन इस्लाम भाईचारे जो दर्स ॾिनो आहे। जॾहिं करबला वारो वाक़ियो थियो त उन वक़्तु बि इमामनि जे साम्हूं बीठल निमाज़ी बि हुआ त कलमो बि पढ़ंदा हुआ, पर फ़र्क़ु उहो हो जो हिकिड़ा हुसैनी हुआ त ॿिया यज़ीदी हुआ। इन करे यज़ीदी किरदार खे सम्झणु घुरिजे। बड़े सगीर जे 200 सालनि जी तारीख़ में फ़िरक़नि अंदरि फ़िरक़ा पैदा कया विया जेको कंहिं बि हवाले सां मुनासिब न हो। हिन चयो त अल्लाह पाक क़ुर में फरमायो आहे त अल्लाह जे रस्से खे मज़बूती सां पकड़ियो, पर असीं अॼु बि भुलियल आहियूं जेको सबबु असांजो मुतालो न करण ऐं दीन खां दूरी आहे। जॾहिं त सालाने उर्स मुबारक में थिलसमिया जे मरीज़नि लाइ रत जो अतियो ॾियण लाइ कैंप लॻाई वई, जंहिं में केतिरनि ई माण्हुनि रत जो अतियो ॾिनो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।